अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां मोहम्मद इसाक परियाड़। अॼु आऊं नसरपुर शहर जे हिकु अहम लाइट जे मसइले बाबति ॻाल्हाइण आयो आहियां। उहो मसइलो आहे बिजली जी लाइननि जो, जेको शहर वासियुनि लाइ तमामु वॾो तकलीफ़ जो सबबु बणिजी सघे थो। असां नसरपुर जे लाइट टंडोलायर मां अचे थी। जॾहिं बरसाति पवण लॻे थी त शहर जे बिजली बंदि कई वेंदी आहे, छाकाणि त इहा लाइन बहिराड़ी जे लाइननि सां गॾियल आहे। उन करे शहर वासियुनि खे बि बेगुनाह बिजली जी बंदिश बर्दाश्त करणी पवे थी। हाणे अचूं था नई लाइन जेका लॻी रही आहे, हिन वक़्तु जेका नई लाइन लॻी रही आहे, जंहिंमें पलीजाणी, भाऊखान पठान, ताजपुर जूं लाइनूं पिणु उन में शामिल आहिनि, पर ॿिया बि कुझु इलाइक़ा आहिनि जंहिंमें इहे शामिल आहिनि। जेकॾहिं इहे लाइनूं शहर जे लाइननि सां गॾु रहंदियूं त हर बरसाति में शहर जा माण्हू बि बिजलीअ खां महरूम रहंदा। असांजो शहर वारनि जो सादो ऐं जाइज़ मुतालबो आहे त बहिराड़ी ऐं शहर जूं लाइनूं अलॻि कयूं वञनि, जीअं बरसाति जे वक़्तु शहर में लाइट बंदि न थिए। असां चाहियूं था त बिजलीअ जे निज़ाम में बहितरी थिए ऐं शहर वासियुनि खे बेजा तकलीफ़ न थिए। उन करे आऊं दिलि जी गहराइनि सां अपील थो करियां, पर आऊं सभिनी वस वारनि अख़्तियारनि खे बि, हेस्को जे अमलदारनि खे ऐं चूंडियल नुमाइंदनि खे ऐं शहर जे समाजी सियासी घणघरनि खे अपील कयां थो त फौरी तौर ते हिन मामले ते ध्यानु ॾिनो वञे। शहर ऐं ॿाहिराणी जूं लाइनूं अलॻि करे अवाम खे सहूलियत ॾिनी वञे, त जीअं जेको नसरपुर शहर में लाइट जेका आहे हर वक़्तु दस्तयाब हुजे। असां सभु गॾिजी चाहियूं था त नसरपुर जो हर रहवासी सुख ऐं सुकून सां रहे, हिन बिजलीअ जे सहूलियत सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। महिरबानी दोस्तों, इंशाअल्लाह वरी के नए टॉपिक ते तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताणी ॾींदो कैमरामैन ज़ोएब अली परियाड़ ऐं मोहम्मद इसाक परियाड़ खे इजाज़त। अल्लाह निगहबान। पाकिस्तान ज़िंदाबाद।